उलमाए कराम खां अल्लाह रब्बुल इज्जत जी वहदानियत जो दर्स बुधो तो उलमाए कराम अचन ऐं अची करे असांजे आॾो तौहीद जा तराना बुलंद कनि। उलमाए कराम अचन ऐं अची करे असांजे आॾो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाकीज़ सीरत ऐं सुन्नत, हुजूर जी पाकीज़ इज्जत, हुजूर जी पाकीज़ अज़मत, हुजूर जी पाकीज़ ख़त्म नबूवत जा गीत ॻाइनि। उलमाए कराम अचन ऐं अची करे असांजे आॾो सहाबा जी अज़मतुनि जा गीत ॻाइनि त असांजो ईमान ताज़ो थिए, असांजे ईमान खे हरारत मिले, असांजे ईमान में अञा वधीक इज़ाफ़ो थिए। छो त अॼु जे दौर में, इन पुरफ़ितन दौर में, इन आज़माइशुनि जे दौर में उलमाए कराम आहिनि जेके शहर शहर बस्ती वाहन में वञी करे दीन जी दावत खे आम करण जे लाइ मेहनत कनि था, जेके ॻोठ में शहरनि में जाते काथे पहुची करे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जा गीत ॻाइनि था। ये उलमाए कराम आहिनि जेके असांजे ईमान खे मज़बूत करण जे लाइ असांजे आॾो क़ुरान मजीद जूं आयतूं पढ़ी करे ॿुधाइनि था। ऐं ये उलमा इन्हनि मदारिस मां पैदा थिया। जेसि ताईं मदारिस मौजूद आहिनि असांजो ईमान मज़बूत आहे। जेसि ताईं मदारिस मौजूद आहिनि असांजे अंदर हया मौजूद आहे। जेसि ताईं मदारिस मौजूद आहिनि असांजे अंदर गैरत ईमानी मौजूद आहे। ऐं जेसि ताईं मदारिस मौजूद आहिनि इंशाअल्लाह इन्हनि मदारिस मां जीअं अॼु हिन मदरसे मां क़ुरान मजीद जा हाफ़िज़ पैदा थिया आहिनि, उहे मासूम क़ुरान जा हाफ़िज़ जिन वरी मेहनत सां, वरी जुस्तजू सां, वरी तहम्मुल ऐं बुर्दबारी सां असातिज़े किराम खां क़ुरान मजीद जो सबक पढ़ियो ऐं हुननि पंहिंजे सीननि में क़ुरान मजीद जे उलूम खे महफूज़ कयो। ऐं वरी बाबरकत महफ़िल अॼु जी जो हिन महफ़िल में इन्हनि हाफ़िज़नि जे मथे ते दस्तार फ़ज़ीलत सजाई वरी बाबरकत महफ़िल आहे। यकीन ॼाणो दिल जी अखियुनि सां जेकॾहिं ॾिसण जी कोशिश कंदव, दिल जी अखियुनि सां महसूस करण जी कोशिश कंदव, तव्हांखे हिन महफ़िल जे मथां रब जी रहमत वजपुड़े मींहं वांगुरु वसंदे नज़र ईंदी। छो त इहा महफ़िल ख़त्म क़ुरान जे बाबरकत मौक़े ते मुनक़िद कई वई आहे। हिन महफ़िल में इन्हनि हाफ़िज़नि जे मथे ते दस्तार सजाई थी वञे। एज़ाज़ आहे इन्हनि हाफ़िज़नि जो, एज़ाज़ आहे इन्हनि जे उस्तादनि जो, एज़ाज़ आहे हिन मदरसे जे इंतज़ामिया जो, एज़ाज़ आहे हिन इलाइक़े जे हिननि मेहनत कश माण्हुनि जो हिननि मदरसनि जे सदके अॼु असांजो दीन ऐं ईमान महफूज़ आहे। अॼु असां वटि हुज़ूर जी सीरत ऐं सुन्नत महफूज़ आहे। ऐं अॼु जे पुरफ़ितन दौर में हुज़ूर जी सीरत ऐं सुन्नत ते आए रोज़ हमले करण जी कोशिश कई पई वञे ऐं असांजे ईमान जो इम्तिहान वरितो पियो वञे, असांजे ईमान खे झंझोड़े पियो वञे त मुसलमान जे दिल में उन जे आका सां, उन जे पैगंबर सां, अल्लाह जे आखिरी हबीब सां मुसलमान जे दिल में केतिरी मोहब्बत मौजूद आहे। अॼु असांजी मोहब्बत जो इम्तिहान वरितो पियो वञे, अॼु असांजी गैरत जो ईमान वरितो पियो वञे, अॼु असांजी अक़ीदत जो इम्तिहान वरितो पियो वञे, अॼु असांजी पंहिंजे आका सां उन निस्बत जो इम्तिहान वरितो पियो वञे त मुसलमान जे दिल में पंहिंजे आका जी केतिरी मोहब्बत आहे, मुसलमान जे दिल में पंहिंजे आका सां केतरी अकीदत आहे, मुसलमान जे दिल में पंहिंजे आका जो केतिरो अज़मत, केतिरी इज्जत आहे। ऐं ही मुसलमान आका जी इज्जत ते, आका जी अज़मत ते, आका जी ख़त्म नबूवत ते, आका जे नामूस रिसालत ते कंहिं सौदेबाज़ी करण जे लाइ कतई तौर ते तयार नथो थी सघे। अॼु जे दौर में असांजे इम्तिहान जो ईमान वरितो थो वञे ऐं इहा का नई साज़िश न आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक जिंदगी जो कुल असासो ऐं हुजूर जी मुबारक जिंदगी जी कुल कमाई हज़रात सहाबा इकराम, हुजूर जी मुबारक जिंदगी जी कुल कमाई हज़रात सहाबा इकराम हा। ऐं हुजूर उन्हनि सहाबा खे जेकॾहिं दर्स ॾिनो त असहाब सुफ़ा जे चबूतरे तां दीन जो दर्स ॾिनो।
अज हिनन मदरसन जी निस्बत जकरे आहे त असहाब सुफ़ा जे उन चबूतरे सां हिनन जी निस्बत आ उहो असहाब सुफ़ा जो चबूतरो जंहिंजो बुनियाद खुद आकाए नामदार विधो उहो असहाब सुफ़ा जो चबूतरो जंहिंते सहाबा के पहिरियों दर्स आकाए नामदार पाण ॾिनो उहो असहाब सुफ़ा जो चबूतरो जातो दीन जा दाई असहाब सहाबा हुजूर जी मेहनत सां पैदा थिया अज हिनन मदरसन जी निस्बत जकरे आहे त असहाब सुफ़ा जो उन चबूतरे अज हिनन मदरसन मां जकरे दीन जा दाई पैदा थियन था तो उहे हुजूर जे इन मेहनत ऐं हुजूर जी इन मक़सद ऐं हुजूर जी इन जद्दोजहद ऐं हुजूर जे इन सहाबा जी मेहनतुनि जो तोफ़ील पैदा हिननि जो वरसो हिननि जी निस्बत सहाबा सां हिननि जी निस्बत हुजूर जी ज़ात सां आहे हिननि जी निस्बत आला आहे ऐं हुजूर जी मुबारक ज़िंदगी खां पोइ पहिरियों जेको सहाबा जो इम्तिहान वरतो वियो तारीख़ जे किताबनि में लिखियल आहे त यहूद और नसारा पहिरियों जो सहाबा जो इम्तिहान वरतो उन्हनि इहा कोशिश कई तो हुननि कूड़ो मुद्दई नबूवत पैदा कयो ऐं ख़त्म नबूवत जे मुबारक किले में शिगाफ हणण जी कोशिश कई हुननि ख़त्म नबूवत ते धाड़े हणण जी कोशिश कई हुननि नामूस रिसालत ते हमलो कयो ऐं हुजूर जे सहाबा पंहिंजी जानिन जो नज़रानो पेश करे जाते हुजूर जी ख़त्म नबूवत जो दिफ़ा कयो जाते हुजूर जी इज्जत ऐं अज़मत जो दिफ़ा कयो उते हुजूर जे सहाबा पंहिंजी जो नज़रानो पेश करे क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि खे इहो पैगाम ॾिनो त हुजूर जो वरसो हुजूर जी मेहनत हुजूर जी कुल कमाई इहे सहाबा ऐं सहाबा हुजूर खां पोइ पंहिंजूं जानियूं कुर्बान करे क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि खे इहो पैगाम ॾियनि था जेकॾहिं चाहियो था त दुनिया में बि कामयाब थियो जेकॾहिं चाहियो था आख़िरत में बि कामयाब थियो जेकॾहिं चाहियो था दुनिया में बि तव्हांजी निजात यकीनी बणिजी वञे जेकॾहिं चाहियो था आख़िरत में बि अव्हांजी निजात यकीनी बणिजी वञे तो पंहिंजो ताल्लुक हुजूर जे सहाबा सां मज़बूत कयो पंहिंजो ताल्लुक उलमा सां मज़बूत कयो पंहिंजो ताल्लुक मदारिस सां मज़बूत कयो पंहिंजो ताल्लुक हिन दीनी किलनि सां मज़बूत कयो तो दुनिया में भी कामयाब थी वेंदो त आखिरत में भी कामयाब नारे तकबीर शान रिसालत खत्म नबूवत शान रिसालत खत्म नबूवत ऐं जो हिन दौर में आए रोज असांजे ईमान जो इम्तिहान वरतो थो वञे त कॾहिं हुजूर जी ख़त्म नबूवत ते धाए हणण जी कोशिश कई पई वञे त कॾहिं हुजूर जी इज़्ज़त ऐं अज़मत ते हमलो कयो पियो वञे त कॾहिं कानून जेको तौहीन रिसालत जे लाइ मुरतब थियल आहे उन में तरमीम करण जी कोशिश कई पई वञे त कॾहिं कादियानियुनि खे मुख़्तलिफ़ उहिदनि ते रसाई ॾेई करे उन्हनि खे असांजे मथां मुसल्लत करण जी कोशिश कई पई वञे आए रोज़ मुसलमाननि जी ग़ैरत ऐं ईमानी जो इम्तिहान वरतो पियो वञे मां हिन स्टेज तां उन्हनि दीन जे दुश्मननि खे उन्हनि हुजूर जे गुस्ताखनि खे उन्हनि मुनकिरीन ख़त्म नबूवत खे उन्हनि दीन जे दुश्मननि खे ऐं उन्हनि सहाबा जे गुस्ताखनि खे इहो पैगाम ॾियण थो चाहियां त यादि रखो जेसि ताईं अकाबिरीन जमीयत उलमा इस्लाम मौजूद है जेसि ताईं जमीयत उलमा इस्लाम जो हिकिड़ो जोधो जवान मौजूद आहे त तारीख़ हिन ॻाल्हि जी गवाह है त हुजूर जे मिसाल खां पोइ यमामा जे मैदान ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ हुजूर जी इज्जत जो दिफ़ा कयो हुजूर जी अज़मत जो दिफ़ा कयो हुजूर जे वरसे जो दिफ़ा कयो हुजूर जी ख़त्म नबूवत जो दिफ़ा कयो 1200 खां वधीक सहाबा यमामा जे मैदान ते पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं उन्हनि 1200 सहाबा में 700 सहाबी क़ुरान जा हाफ़िज़ हा ऐं उहो पैगाम हुर्रियत जेको यमामा जे मैदान खां उथियो उहो पैगाम अॻिते हलियो ऐं हज़रत उबैद बिन ज़ैद अंसारी जेको पहिरियों मुहाफ़िज़ ख़त्म नबूवत जेको पहिरियों शहीद ख़त्म नबूवत जेको पहिरियों शहीद नामूस रिसालत जेको पहिरियों शहीद इज़्ज़त मुस्तफ़ा हज़रत उबैद बिन ज़ैद अंसारी पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे क़यामत ताईं अचण वारनि मुसलमाननि खे पैगाम ॾिनो त असां जानियूं कुर्बान कयूंसीं असां हुजूर जी इज़्ज़त जो दिफ़ा कयोसीं पैगाम अॻिते हले थो उहो सिलसिलो अॻिते हले थो हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत हसनैन रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ऐं तमाम सहाबा मुख़्तलिफ़ मौक़िअनि ते पंहिंजूं जानियूं कुर्बान कनि था पंहिंजा बच्चा कुर्बान कनि था पर हुजूर जी ख़त्म नबूवत ते कंहिं क़िस्म जी
सौदेबाज़ी करण जे लाइ तयार नाहिन। उहा तारीख़ ते हले थी ऐं उन तारीख़ खे, उन सिलसिले खे, उन कड़ीअ खे, उन पैगाम हुर्रियत खे, उन पैगाम गैरत खे, उन पैगाम जुर्रत खे जेकॾहिं अॻिते वधायो हुज़ूर जे जानिसारनि, इन्हनि सहाबा जे जानिसारनि, अकाबिर उलमाए देवबंद इंडिया जी सरज़मीन खां अॻिते वधायो। अताउल्लाह शाह बुखारी उहो पैगाम हुर्रियत बुलंद कयो जो अताउल्लाह शाह बुखारी जी तकरीर ॿुधी करे उन इंडिया जे मैदान तां गाज़ी अलमदीन शहीद पैदा थो थिए ऐं गाज़ी अलमदीन शहीद राजपाल हिंदू जो सर कलम करे क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे पैगाम हुर्रियत ॾेई करे थो वञे। हिते सिलसिलो मुनक़ते नथो थिए, सिलसिलो उते हले थो। लाहौर जे माल रोड ते 1953 जी तहरीक ख़त्म नबूवत में असांजे 10,000 खां वधीक जवान पंहिंजी जानियूं कुर्बान कनि था, पंहिंजा बच्चा कुर्बान कनि था, माउरियूं पंहिंजा घोट कुर्बान कनि थियूं, पर पैगाम हुर्रियत खे अॻिते वधाइनि थियूं। पैगाम तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण जे लाइ मैदान ते मौजूद आहिनि। रुगो पैगाम हिते ख़त्म नथो थिए, अॻिते हले थो। नवाब शाह जे करूंडी जे इलाइक़े मां हाजी मानिक शाह शहीद पैदा थो थिए जेको हिकिड़े कादियानी जो सर कलम करे इहो पैगाम ॾिए थो त कल बि हुज़ूर जी इज़्ज़त, हुज़ूर जी अज़मत, हुज़ूर जे नामूस, हुज़ूर जे ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण वारा मौजूद हा ऐं अॼु बि हुज़ूर जी इज़्ज़त, हुज़ूर जी अज़मत, हुज़ूर जे नामूस ऐं हुज़ूर जे ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण वारा हिननि अकाबिरीन उलमाए देवबंद ऐं जमीयत उलमाए इस्लाम जी क़यादत जी सूरत में मौजूद है। नारे तकबीर, नारे तकबीर, ताजदारे ख़त्म नबूवत, ताजदारे ख़त्म नबूवत, नारे तकबीर। हिननि मदारिस जेकॾहिं असांखे पैगाम ॾिनो आहे त हिननि मदारिस असांखे दीन जो पैगाम ॾिनो आहे। हिननि मदारिस मां जेकॾहिं असांखे सबक मिलियो आहे त हुर्रियत जो सबक मिलियो आहे, गैरत जो सबक मिलियो आहे। हिननि मदारिस मां जेकॾहिं पैदा थिया आहिनि दीन जा दाई पैदा थिया आहिनि। हिननि मदारिस मां जेकॾहिं पैदा थिया आहिनि हुज़ूर जा वारिस पैदा थिया आहिनि। हिननि मदारिस मां जेकॾहिं पैदा थिया आहिनि क़ुरान जा हाफ़िज़ पैदा थिया आहिनि। हिननि मदारिस जेकॾहिं असांखे को तोहफ़ो ॾिनो आहे त उहो मुहाफ़िज़ीन ख़त्म नबूवत जो तोहफ़ो ॾिनो आहे। त इहे मदारिस जंहिंजे इन पैगाम तां जेकॾहिं पैदा थियनि था, ख़तीब पैदा थियनि था, मुदर्रिस पैदा थियनि था, मुसन्निफ़ पैदा थियनि था, मुजाहिद पैदा थियनि था जेके हुज़ूर जे फ़र्ज़े जी हिफ़ाज़त कनि था ऐं उन पैगाम खे अॻिते हलाईंदे हिन अॼु जे दौर में जेकॾहिं तो ताईं मूं ताईं इहो पैगाम पहुचायो त पोइ मुंहिंजे शहीद पे तुंहिंजे शहीद क़ाइद, शहीद इस्लाम, शहीद मस्जिद, शहीद निमाज़ हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद जुमरो नव्वर अल्लाहु मरक़दहू उहो पैगाम हुर्रियत ॾिनो। सुबुह जो पुट जी शादी आहे, राति जो सखर जे कासिम पार्क में हुज़ूर जे अज़मत जा गीत ॻाइणा आहिनि। सुबुह जो पुट जी शादी आहे, राति जो कासिम पार्क में अल्लाह जी वहदानियत जो दर्स ॾियणो आहे। सुबुह जो घर में शादी जो मैदान सजियल आहे, राति जो कासिम पार्क सखर में सहाबा जी अज़मतुनि जा गीत ॻाइणा आहिनि। रस्तो साम्हूं हो मुंहिंजे शहीद पे पुट जी शादी कुर्बान कई, पर सहाबा जी अज़मतुनि जा गीत ॻाइण जे लाइ हुज़ूर जी ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण जे लाइ कासिम पार्क सखर में शीर वांगुरु कचकोर कंदे गूंजंदे पैगाम हुर्रियत ॾिनो ऐं फज्र जी निमाज़ में जान आफ़री जे सुपुर्द करे क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे इहो पैगाम ॾिनो। जेकॾहिं हिन रस्ते में जान ॾियणी पए, जेकॾहिं हिन रस्ते में खून बहाइणो पए, जेकॾहिं हिन रस्ते में औलाद कुर्बान करणी पइजी वञे, जेकॾहिं हिन रस्ते में घर ॿार खे छॾणो पए त घर ॿार छॾे ॾिजो, औलाद कुर्बान करे छॾिजो। पोइ हिन रस्ते में हुज़ूर जी ख़त्म नबूवत जी दिफ़ा जे लाइ मैदान ते बीठा रहे। शहीद तेरी जुर्रत को, शहीद तेरी जुर्रत को, शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद जुमरो। इन्हनि मदारिस जेकॾहिं असांखे ॾिना आहिनि त इहे दीन जा दाई आहिनि। अॼु केतिरी बि तनक़ीद कई वञे मुंहिंजो उलमा, अॼु केतिरी बि तज़हीक कई वञे मुंहिंजे अकाबिर उलमा जी, इहो नओं सिलसिलो न आहे। हुज़ूर जे दौर में भी हुज़ूर जे दुश्मन गुस्ताखान दीन सहाबा जे मक़ाम ते तोहमतूं हयूं हो।
यो सिलसिलो न होना है मुझा अकाबिर उलमा कल भी मैदान ते बरसर बेकार हा मुझा अकाबिर उलमा अज भी मैदान ते बरसर बेकार है कल मुफ्ती महमूद नफर अल्लाह मरकदहू जी सूरत में मौजो कायदे असेंबली में मौजूद हो 1973 जे आईन में कादियानिन खे काफिर करार ॾियण जे लाइ गैर मुस्लिम अक़लियत करार ॾियण जे लाइ मुझे शहीद हजरत मौलाना मुफ्ती महमूद नफर अल्लाह मरकदहू आवाज बुलंद कयो हो ऐं अज जे दौर में भी जेकॾहिं हिन मैदान ते मौजूद आहे तो असांजो कायद असांजो रहबर असांजो इमाम मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना फजलुर रहमान दामत बरकातुहुल आलिया मौजूद हो। नारे तकबीर कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान मुफ्ती महमूद का दूसरा नाम और तेरी जुर्रत को इन्हें समझो हो तो असां मौलाना खे असेंबली खां ॿाहिरि करे छॾींदासीं मीडिया जे ज़रिए मौलाना जो ब्लैक आउट कयो वेंदो उन जे बयानात खे तशहीर न ॾिनी वेंदी त आवाज़ बंद थी वेंदो पर उन्हनि खे इहा ख़बर न हुई त मुंहिंजो कायद जॾहिं असेंबली में मौजूद हो तॾहिं तव्हां जे लाइ एतिरो फ़ख़्रु न हो पर जॾहिं मुंहिंजो कायद असेंबली खां ॿाहिरि आहे तव्हां जे लाइ अॻे खां वधीक दुश्मनान दीन जे अखियुनि में कल भी कंडो हो अज भी कंडो हा ऐं जॾहिं मुंहिंजे शहीद कायद हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो नवर अल्लाह मरकदहू पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी ऐं इहो पैगाम ॾिनो त उन पैगाम खे अॻिते हलायो त मुंहिंजे वॾे भाउ अल्लामा राशिद महमूद सुमरो सिंध जे कुंड कुर्स में वञी करे बल्कि मुल्क पाकिस्तान जी कुंड कुर्स में वञी करे हर हिकु नामूस रिसालत मिलियन मार्च में शिरकत करे इहो पैगाम ॾिनो त तव्हां जी इहा भुल हुई अवां जी इहा ग़लतफ़हमी हुई अवां जी इहा सोच हुई तव्हां शहीद इस्लाम के रस्ते तां हटाईंदो तव्हांजो रस्तो साफ़ थी वेंदो तव्हां जी भुल हुई शहीद इस्लाम कल भी मौजूद हो उन जो आवाज़ अज भी मौजूद आहे उन जो मिशन अज भी मौजूद आहे ऐं इंशाअल्लाह जेस ताईं जमीयत उलमा इस्लाम जो हिकिड़ो जोधो जवान कारकुन मौजूद आहे शहीद इस्लाम जो आवाज़ जिंदा रहंदो इंशाअल्लाह जो वाइदो ऐं वचन कयो त इंशाअल्लाह असां उलमा सां गॾु बीहंदासीं असां इंशाअल्लाह मदारिस जो साथ ॾींदासीं हर रोज़ नओं बयान करें मदारिस के बंद कंदासीं मसाजिद के बंद कंदासीं उलमा ते पाबंदी हणंदासीं जेको मदारिस में निसाब पढ़ायो थो वञे अमेरिका में मुरतब थी आयो आहे कॾहिं इहो असांजो वज़ीर इत्तला जेको आहे फिराड चौधरी कॾहिं कहिड़ो बयान थो ॾे कॾहिं कहिड़ो बयान थो ॾे कॾहिं चवनि था मदारिस मां डॉक्टर इंजीनियर पैदा थींदा अॼु मां तव्हां खां सवाल थो कयां थधे दिल जेको तोखे पैगाम ॾे जेको तोखे हुज़ूर जी अज़मत ॿुधाए हुज़ूर जी इज़्ज़त ॿुधाए ऐं हुज़ूर जी ख़त्म नबूवत जो दिफ़ा करण सिखाए पोइ अॼु रस्तो तुंहिंजे साम्हूं आहे पोइ तूं कंहिंजे कॾ हले मस्जिद जे कॾ हलंदे मदरसे जे कॾ हलंदे या इन दुनिया वारनि जे कॾ हलंदे उलमा जे कॾ हलंदासीं पोइ हिते बि कामयाब आहियूं आख़िरत में बि कामयाब आहियूं ॿी का निस्बत कोन्हे असांजी असां वटि ॿी का निस्बत कोन्हे असांजी निस्बत उलमा सां आहे असांजी निस्बत बुज़ुर्गनि सां आहे असांजी निस्बत हिननि मदरसनि में वेठल हिननि तालिबनि सां आहे जेके गुरबत जे आलम में जेके मिस्कीनी जे आलम में जेके मस्जिद जी पांडली फरासी ते रही करे पर जी तोतली ज़बान मां कुरान जो सदाऊं बुलंद कनि था यकीन जानो रब खे इहो मंज़र एॾो महबूब आहे रब खे इहो मंज़र एॾो वणंदो आहे जो इन्हनि कुरान जे हाफ़िज़नि जी इन्हनि तिलावत करण जे करे रब तुंहिंजे मथां अणगणिया अज़ाब हटाए छॾिया रब जो अणगणियूं रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि दीन जा आलिम आहिनि असांजी निस्बत इन्हनि सां आहे असांखे पंहिंजी निस्बत ते फ़ख़्रु आहे असांखे पंहिंजी निस्बत ते कंहिंजी निस्बत भोतार सां कंहिंजी निस्बत वॾेरे सां कंहिंजी निस्बत कंहिंसां कंहिंजी निस्बत कंहिंसां कोई ईंदो त वॾेरा खे बयान कंदो पर तेथी ख़बर आहे तोखे मां केरु आहियां वॾेरे जो कुड़मी आहियां मां भोतार जो मुंशी आहे तोखे ख़बर न आहे मूंसां ॻाल्हाए केरु मुंहिंजो ताल्लुक़ आहे थाणेदार सां बधाए सनीन तोखे एॾो फ़ख़्रु आहे पंहिंजी निस्बत ते तोखे एॾो नाज़ आहे पंहिंजी निस्बत ते पोइ मूंखे बि पंहिंजी निस्बत ते फ़ख़्रु आहे जो मुंहिंजी निस्बत हुज़ूर जे सहाबा सां
मुझे निस्बत कुरान वारन सा है, मुझे निस्बत हुजूर जी ज़ात सा है। वो निस्बत जो वडो अमल दखल हूंदो आहे, असहाब कहफ जो कुत्तो, नस्ल जो कुत्तो आहे, ज़ात जो कुत्तो आहे। निस्बत असहाब कहफ जे बुजुर्गन सां थी वञे, रब कुत्ते जो तस्करो कुरान निस्बत थी वही बुजुर्गन सां, कुत्ते जो तस्करो कुरान में थी वियो। रुगो इते दंग नथो थे, निस्बत असहाब कहफ जे बुजुर्गन सां है। रब इन कुत्ते के जन्नत में भी असहाब कहफ जे बुजुर्गन सां गॾु दाखिल कंदा। निस्बत थी थे हुजूर जे सहाबा सां, ज़ात जो घोड़ो आ, नस्ल जो घोड़ो आ, निस्बत हुजूर जे सहाबा सी। रब सूरह वल आदियात की सभा में इन घोड़े जे हलण सां, जॾहिं घोड़े जूं टापूं ज़मीन ते लॻनि थियूं, उन टापुनि जो न बल्कि टापूं ज़मीन ते लॻण सां जेके वारीअ जा ज़र्रात हवा में बुलंद थियनि था, रब उन्हनि वारीअ जे ज़र्रात जो तस्करो क़ुरान में थो करे। जेकॾहिं नस्ल जो कुत्तो, ज़ात जो कुत्तो, नस्ल जो घोड़ो, ज़ात जो घोड़ो, निस्बत असहाब कहफ जे बुजुर्गन सां है, निस्बत हुजूर के सहाबा सा है। जकरे उन जो तस्करो कुरान में थी तो सके, जकरे वो जन्नत में बनी तो सके, वो तू अशरफुल मखलूकात नहीं हो, तो तुझी मुझी निस्बत उलमा सा है, तुझी मुझी निस्बत कुरान वारन सा है, तुझी मुझी निस्बत मदारिस सा है, तुझी मुझी निस्बत हुजूर के सहाबा सा है, तुझी मुझी निस्बत हुजूर जी ज़ात सा है। वो इंशाअल्लाह हिते भी इनन सा कजायूं त क़यामत में जन्नत में भी इनन सा गॾु हूंदा। वजवाजे वाके चोदा संगे पंजी निस्बत ते फखरा, संगे पंजी निस्बत ते राज आ। तोखे तुझी निस्बत मुबारक हुजे, मुखे मुझी निस्बत मुबारक हुजे, तोखे मेडिकल कॉलेज मुबारक हुजन, मुखे मदरसा मस्जिद मुबारक हुजन, तोखे दुनिया की तालीम मुबारक हुजे, मुखे कुरान जी तालीम मुबारक हुजे। कल भी इन मदारिस मसाजिद जो दिफा कयो होसे, अज भी दिफा कंदा से इंशाअल्लाह। जेस ताईं जान में जान आहे, इन मदारिस जो भी दिफा कंदा से, मसाजिद जो भी दिफा कंदा से, त हुजूर जी खत्म नबूवत जो भी दिफा कंदा से। के मोमिन जो ईमान इस ताईं कामिल थी न थो सके जेस ताईं उन मोमिन जी दिल में हुजूर जी मोहब्बत, उन जी औलाद खां, उन जे अजीज़ो क़ारिब खां, उन जे अब्बे अम्मा खां वधीक असां जे दिल में हुजूर जी मोहब्बत सभिनी खां वधीक। असां पंहिंजे महबूब जी ज़ात ते ही जान त छा 100 जानी हुजन कुर्बान करण जे लाइ तयार आहियां। जेकॾहिं इन रस्ते में इन दल के शहदाद पुरजे, इन छुट्टा स्टाफ जा गैरतमंद रहवासियो, जेकरे इन रस्ते में, जेकरे इन सिलसिले में असां जी जान वने थी, जेकरे इन रस्ते में असां जा बच्चा कुर्बान थियन था, तो यकीन जानो सोदो सस्तो ऐं सवलो आ। तो हुजूर जी ज़ात ते जेकरे जान कुर्बान कई से, तो दुनिया में भी कामयाबियूं, आखिरत में भी कामयाबियूं, हिते भी कामयाब, आखिरत में भी कामयाब। वो इन रस्ते थे कुर्बानी देने के सदके वो असां के क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में हुजूर जी शफाअत नसीब थींदी, बदले में हुजूर जी शफाअत नसीब थींदी, हुजूर दे मुबारक हथन सां होजे कौसर जा जाम नसीब थींदा, ऐं जन्नत में हुजूर जो पाड़ो नसीब, महबूब जो पाड़ो। हुजूर महशर जे मैदान में उम्मत जो शफी है। दोस्तन के चवनो आया हुजूर महशर जे मैदान में उम्मत जो शफी आ। वकील ऐं शफी में फर्क, अस्माउल हुस्ना में हुजूर दे वकील, हुजूर अस्माउल हुस्ना में, पर महशर जे मैदान में हुजूर उम्मत जो वकील न हूंदो, महशर जे मैदान में हुजूर उम्मत जो शफी हूंदो। वकील उनके चइबो आहे जेको कंहिंजो मुक़दमो विढ़ंदो आहे, पोइ जॾहिं जज जे साम्हूं कोर्ट में बीहंदो आहे त वकील इहा ॻाल्हि कंदो आहे त मुंहिंजे मुअक्किल इहो जुर्म नाहे कयो, मुंहिंजे मुअक्किल जे मथां जेको इल्ज़ाम लगायो वियो आहे इहो कूड़ो आहे, मुंहिंजो मुअक्किल इन शइ खां बरी आहे, उन इहो क़सूर नाहे कयो। वकील पंहिंजे मुअक्किल जी सफ़ाई ॾींदो आहे, वकील कोर्ट में पंहिंजे मुअक्किल खे पाक ऐं साफ़ करण जी कोशिश कंदो आहे, उन जो मुक़दमो विढ़ंदो आहे। महशर जे मैदान में हुजूर हिन उम्मत जो वकील न हूंदो, बल्कि महशर जे मैदान में हुजूर हिन उम्मत जो शफी हूंदो। त महशर जे मैदान में हुजूर चवंदो ए रब्बुल आलमीन, अल्लाह रब्बुल इज्जत जी ज़ात खिदमते बारगाह आलिया में हुजूर अर्ज कंदो त ए रब्बुल आलमीन, मां उम्मत जी शफाअत खणी करे आयो आहियां त मुंहिंजी उम्मत गुनहगार आ, मुजरिम आ, मुंहिंजी उम्मत गुनहगार आ, हुन जे नामे अमाल में जुर्म है, पर अॼु हिन महशर जे मैदान में उम्मत
सच्चे जुर्मन के न ॾिठो वञे पर मां मोहम्मद करीम जी शफ़ाअत उते जेकॾहिं नजात मिलंदी तो हुजूर जी शफ़ाअत जे सदके निजात मिलंदी। वो महशर जे मैदान में जेकॾहिं बेड़ा पार थींदा तो हुजूर जी शफ़ाअत जे सदके पार थींदा। पोइ जेकॾहिं चाहियो था महशर जे मैदान में हुजूर जी शफ़ाअत मिले कंहिंखे घुरिजे थी हुजूर जी शफ़ाअत अॼु हथ न मथे खणो अॼु मोहब्बत सां चओ त असांखे हुजूर जी शफ़ाअत घुरिजे महशर जे मैदान में। पोइ जेकॾहिं हुजूर जी शफ़ाअत घुरिजे थी हुजूर जे मुबारक हथनि सां होसे कौसर जा जाम घुरजनि था ऐं जन्नत में महबूब जो पाड़ो घुरिजे थो। पोइ हिन दौर में हुजूर जी इज्जत ऐं अज़मत जो दिफ़ा करणो पोइ महबूब जी इज्जत जो दिफ़ा करणो महबूब जी अज़मत जो दिफ़ा करणो पवंदो महबूब जे वरसे जो दिफ़ा करणो पवंदो। ऐं महबूब जो वरसो छा आहे दीन महबूब जो वरसो ये शरीयत हुजूर जो वरसो आहे। पोइ असांखे उन जो दिफ़ा करणो पवंदो। पोइ कीअं दिफ़ा कयूं उन दिफ़ा जे लाइ असांखे उलमा इकराम सां गॾु थियणो अव्हांखे ॿियो कुझु न आहे करिणो अव्हांखे उलमा इकराम जे हथनि खे मज़बूत करणो उलमा जो कुल्हनि खे मज़बूत करणो अकाबिर उलमा जी क़यादत ते एतमाद जो इज़हार करणो आहे। कल्ह बि आलिमनि सां गॾु हासे अॼु बि आलिमनि सां गॾु आहियूं। जेकॾहिं असांखे उलमा कराची सॾु कयो असां कराची पहुतासीं आलिमनि असांखे डेर इस्माइल ख़ान सॾु कयो असां डेर इस्माइल ख़ान पहुतासीं आलिमनि असांखे डेर अलयार सॾु कयो असां डेर अलयार पहुतासीं। पर जेकॾहिं सुभाणे असांजी क़यादत असांखे सॾु कयो तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत जी ख़ातिर तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जी ख़ातिर हुजूर जी इज़्ज़त अज़मत की हिफ़ाज़त जे ख़ातिर मदारिस ऐं मसाजिद जी दिफ़ा जे ख़ातिर दीन इस्लाम जे दिफ़ा जे ख़ातिर पोइ अव्हांखे कफ़न मथनि सां ॿधी करे इस्लामाबाद पहुचणो आहे। पोइ कहिड़ा कहिड़ा वाइदो था कयो त इंशाअल्लाह असां उलमा जो हुक्म ते लबैक चई इस्लामाबाद पहुचंदासीं इंशाअल्लाह वाइदो था कयो पहुचंदासीं इस्लामाबाद। पोइ इंशाअल्लाह जेकॾहिं इन रस्ते में कुर्बानी ॾियणी पयूं कुर्बानियूं ॾींदासीं पोइ इन रस्ते में जान हली वई जान ॾींदासीं पोइ इन रस्ते में घर-बार छॾणो पियो घर-बार छॾींदासीं ऐं छुटा आहिस्ता बचा गैरत में वासियो अॼु मां तव्हांखे इहो यकीन थो ॾियारियां त इन रस्ते में कल्ह पंहिंजे शहीद पेशी जान जी कुर्बानी ॾिनी आहे पंहिंजे शहीद पेशी जान जो नज़रानो ॾिनो आहे। जेकॾहिं इन रस्ते में सुभाणे आया वधीक कुर्बानी जी ज़रूरत पई पोइ इन मैदान ते अल्लाह खां पहिरियों असां हूंदासीं उन खां पोइ तव्हां वाइदो कयो त इंशाअल्लाह उलमा सां गॾु हूंदासीं उलमा जे हथनि खे मज़बूत कंदासीं इंशाअल्लाह हर वक़्तु आलिमनि सां गॾु हूंदासीं ऐं इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी इन निस्बत जे सदके असांजी दुनिया में बि असांखे कामयाब कंदो आख़िरत में बि कामयाब कंदो ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।